أعوذ بالله من الشيطان الرجيم अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्ब इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली सलातु व सलाम अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। भाउरो ऐं भेनरो, तव्हांजो ख़ुशि आमदीद आहे क़ुरान यूनिवर्स में, जिथे असां क़ुरान खे पढ़ूं पिया ऐं हुन जी आयतनि जी माना सम्झण जी कोशिशि पिया करूं। يا أيها الذين آمنوا استعينوا بالصبر والصلاة إن الله مع الصابرين औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनू इस्तईनू बिस्सब्रि वस्सलाह। ओ उहे माण्हू जेके ईमान रखनि था, इस्तानत वठो, पाण खे मज़बूत कयो। छाजे ज़रिए? सबर जे ज़रिए ऐं सलात जे ज़रिए, सबर जे ज़रिए ऐं निमाज़ जे ज़रिए। ये ॿ अलाह साईं फॉर्मूलो पियो ॿुधाए कि ओ इंसानो जेके उहे ईमान वारा माण्हू जिन्हनि खे जेको आहे मदद जी ज़रूरत आहे। छो त तव्हां हक़ ॻाल्हि कंदा, हक़ ते हलण जी ॻाल्हि कंदा त तव्हांखे ज़रूरत पवंदी, तव्हांखे कुवत खपंदी, तव्हांखे स्ट्रेंथ खपंदी। अस्तईनू चइबो आहे, मूं अॻे बि सम्झायो कि अस्तईनू तव्हांखे केरु सपोर्ट करण वारो हुजे, जेको तव्हांखे सिधो करे या तव्हांखे जेका आहे तव्हांखे मज़बूत करे। त अलाह साईं चए थो या अय्युहल्लज़ीना आमनू, ओ ईमान वारो, अस्तईनू बिस्सब्रि, त वठो ताक़त ऐं मज़बूती इन शइ मां। छा कहिड़ी शइ मां तव्हांखे मिलंदी? बिस्सब्रि, सबर करो, सबर जी पाण में कुवत पैदा करो। वस्सलात, ऐं निमाज़ पढ़ण जा पाबंद थियो। इन्नल्लाह मअस्साबिरीन, आयत ख़तम थिए थी इन्नल्लाह मअस्साबिरीन। अलाह चए थो बेशक आउं सबर करण वारनि सां गॾु आहियां। अगरि अलाह गॾु आहे त पोइ तव्हांजी इस्तानत जेका आहे उहा थींदी ई थींदी ऐं तव्हां में मज़बूती ईंदी ई ईंदी ऐं तव्हां हक़ ऐं ईमान जी जेको रस्ते ते जेको आहे हली सघंदा आहियो। जेके असां शुरू में सूरह फातिहा में सिरातुल मुस्तक़ीम पढ़ी चुका आहियूं। असां सभु उन रस्ते जी तलाश में आहियूं कि असांखे सिरातुल मुस्तक़ीम ते हलण जे लाइ ताक़त खपे, कुवत खपे। त अलाह चए थो कि उहा कुवत ऐं ताक़त तव्हांखे मिलंदी ॿिनि शयुनि मां, सबर कंदा ऐं तव्हां जेको आहे निमाज़ूं पढ़ंदा। ولا تقولوا لمن يقتل في سبيل الله أموات بل أحياء ولكن لا تشعرون। आयत नंबर 154 में पढ़ूं था कि अलाह साईं छा पियो चयो, वला तक़ूलू लिमन यक़्तुलु फी सबीलिल्लाह। ॾिसो, ईअं न चवंदा करो उन्हनि जे बारे में जेके मारिया विया अलाह जी राह में, फी सबीलिल्लाह, अमवात। इहो न चवंदा करो कि हू मरी विया, अमवात, उहे मरिया कोन्हनि के। त हाणे अलाह साईं हुनजो जवाब थो ॾे, बल अहयाउ वलाकिन ला तशउरून। अलाह चए थो बल, जिथे बि लिखल अचे त अलाह साईं ईअं जीअं पाण सिंधी में कोन चवंदा बल्कि हुन त हिन जी इहा ॻाल्हि कई, बल्कि असल ॻाल्हि त इहा आहे। त अलाह साईं बल जो जॾहिं बि लफ़्ज़ इस्तेमालु करे क़ुर में, त तव्हां सम्झी वञो कि जेका स्टेटमेंट ॾिनी वई आहे उन जे जवाब में कुझु चयो वेंदो। त अलाह साईं पहिरीं असांखे चयो वला तक़ूलू लिमन यक़्तुलु, जेके गुज़ारे था वञनि, जेके मारिया था वञनि अलाह जी राह में, उन्हनि खे इहो न चओ कि मरी विया, अमवात। बल अलाह चए थो बल्कि हू त अहयाउन, उहे त ज़िंदा आहिनि, हुननि जी हयाती हले पई। वलाकिन ला तशउरून, तव्हांखे उन ॻाल्हि जो शऊर कोन्हे, तव्हांखे इन ॻाल्हि जो शऊर कोन्हे, पर हू जहिड़ा आहिनि। शहीद अलाह चवंदा आहिनि न, शहीद जेको अलाह साईं वटि जहिड़ा वेठा आहिनि, अंबिया जेके आहिनि उहे ज़िंदा आहिनि, उहे पंहिंजी क़बरनि में आहिनि, लेकिन हुननि जे लाइ क़बर में जेको आहे जन्नत जी हिकिड़ी दरी खोली वई आहे, जितां हू हर शइ जेको आहे इंजॉय पिया कनि। उहे उन्हनि खे असांजो जीअं असां दुरूद सलाम मोकिलूं था रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त उहो हुनखे ॾिनो थो वञे, हू वरी हुनजो जवाब बि ॾिए थो। त इहे ॻाल्हियूं जेके आहिनि असांजी अखियुनि सां ओझल आहे, जीअं अलाह पाण असांजी अखियुनि सां ओझल आहे, उहे इहे जेके दीन जा राज़ आहिनि इहे बि असांजी अखियुनि सां ओझल आहिनि। पर अलाह साईं असांखे क़ुर में ॿुधाए थो कि हिकिड़े दफ़ा तव्हां यकीन करे वरितो कि अलाह आहे, त हुनजी ॻाल्हियुनि ॿुधायल ॻाल्हियुनि ते बि पोइ तव्हांखे यकीन करणु। त अलाह साईं चए थो वलाकिन ला तशउरून, तव्हां सम्झी नथा सघो, पर उहे जेके आहिनि हयात आहिनि, उन जेके अलाह जी राह में मारिजी वञनि, जेके शहीद हुजनि, उन्हनि जे लाइ ईअं न चवंदा करो कि हू मरी वियो। ولنبلونكم بشيء من الخوف والجوع ونقص من الأموال والأنفس والثمرات وبشر الصابرين।
वलनब्लुवन्नक बिशैइन मिनल खौफ, हाणे पढ़ो था 155 आयत नंबर, वलनब्लुवन्नकुम बिशैइन मिनल खौफि वल जू व नक्सिम मिनल अमवाल। त अल्लाह चए थो आऊं तव्हांखे आज़माईंदुसि, आऊं तव्हांखे आज़माईंदुसि कहिड़ी मुख़्तलिफ़ शयुनि में तव्हांखे आज़माईंदुसि। छा? तव्हांखे डप जी सिचुएशन ईंदी, ओ मुंहिंजी नौकिरी हली वेंदी, छा थींदो, ऐं बुख मरी वेंदुसि, ओ मुंहिंजो घर जो जेको आहे उहो हथ मां निकिरी वियो, अहिड़े क़िस्म जी अजीब जेके दुनियावी लेवल ते असांखे मसइला मसाइल ईंदा आहिनि। अलाह चए थो आऊं तव्हांखे इन सां आज़माइश सां ॾिसण जी कोशिशि थो करां कि उन आज़माइश जे विच में बि तव्हांजो ईमान क़ाइमु रहे थो अलाह ते या नथो रहे। त छा छा शयूं आहिनि जिन सां असांखे आज़माईंदो? के क़िस्म जी अहिड़ी शइ जंहिंसां ख़ौफ़, का बीमारी अची अड़े फलाणो जेको आहे मरी वेंदो या आउं मरी वेंदुसि, या कोविड आई हुई त इहा ख़ौफ़ जी हिकिड़ी सिचुएशन हुई, ठीकु आहे न। वलजू, को खाधे में जेको आहे तव्हां जेको आहे इहो गज़ा में जेको थियो, खाधे पीते जी जेको आहे बिल्कुलु जेको आहे कमी थी वई, इहो बि आज़माइण। हुते जा माण्हू बाक़ाइदा बीठा रहा ऐं हस्बुनल्लाह चवंदा रहिया कि असांजो मदद करण वारो हस्बुनल्लाह व निअमल वकील, असांजो त बहितरीन जेको आहे उहो अलाह ई आहे, असांजो हिसाब रखण वारो, ऐं असांजो जेको आहे रब उहो ई आहे, हीअं मञंदा रहिया। वलजू माना बुख सां, व नक्सिम मिनल अमवाल, या तव्हांजे अमवाल तव्हांजे बिज़नेस में को नुक़सान थी वञे, या तव्हांजा पैसा घरां चोरी थी वञनि, या को ॿी अहिड़ी शइ थिए जंहिंमें तव्हांखे उन्हनि शयुनि में नुक़सान थिए जेके तव्हांजियूं जिन्हनि सां तव्हांखे लॻाव आहे। माण्हू जेको आहे पैसा कमाए थो, शयूं वठे थो, ज़ेवर वठे थो, त अलाह साईं चए थो इन्हनि में बि नुक़सान तव्हांखे थी सघे थो। मिनल अमवाल वल अनफुस, ऐं तव्हांजे अंदर में तव्हांखे जेको आहे अलाह साईं तव्हांखे आज़माईंदो, तव्हांखे के परेशानी आहिनि, ॿी का बि परेशानी हुननि उहा समरात, या को जेको आहे खाधे पीते जी कमी अची वई, या फ्रूट्स जी कमी अची वई, या जेके असांखे भाॼी बुता अचनि था जेके असां हर ॾींहुं खाऊं था ऐं सम्झूं था कि बसि असांजो हक़ आहे, पर अलाह साईं चए थो उन्हनि में बि आउं तव्हांखे आज़माए थो सघां। मुख़्तलिफ़ शयूं आहिनि। त अलाह साईं पोइ आख़िर में पहिरीं सां ई चई छॾी कि आउं सबर करण वारो। त आयत ख़तमु कीअं थी थिए इहा? वबश्शिरिस साबिरीन, त पोइ बशारत ॾेई छॾो, ख़ुशख़बरी ॾेई छॾो उन्हनि खे कि जेके इन्हनि शयुनि में डप जी हालत में, बुख जी हालत में, नुक़सान जी हालत में, ॿी के पंहिंजी जेको हुननि जी नफ़्स जी जेको आहे को डिप्रेशन थी वियो, का ॿी का शइ थी, इन्हनि हालत में समरात इन्हनि खे मिलणु बंदि थी विया, इन्हनि हालतनि में बि जेको अलाह जे लाइ जेको आहे उहो सुठो ख़्यालु रखंदो ऐं अलाह सां जेको आहे सचो रहंदो, त अलाह साईं हुन जे लाइ चए थो वबश्शिर साबिरीन, ख़ुशख़बरी ॾियो उन्हनि खे जेके हिननि सिचुएशन्स में सबर करे ॾेखारे छॾनि। الذين إذا أصابتهم مصيبة قالوا إنا لله وإنا إليه راجعون। ये कहिड़ा माण्हू आहिनि जेके अहिड़ी सिचुएशन्स में जेको आहे अहिड़े हालात में जेको आहे सबर कनि था? त इहो ॿुधो अलाह साईं छा थो, अल्लज़ीना असाबतहुम मुसीबा, अलाह चए थो जॾहिं अचे थी इज़ा, जॾहिं अचे थी, इहे उहे माण्हू आहिनि जॾहिं अचे थी का मुसीबत हुननि जे मथां, का मुसीबत अचे थी, को आज़माइश अचे थी, त हू छा चवंदा आहिनि? इहे जिन्हनि जी मुसीबत ईंदी आहे ऐं हू ईमान वारा आहिनि त हू चवंदा आहिनि कालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। तंहिंजे करे केरु गुज़ारे वेंदो आहे त असां छा चवंदा आहियूं? इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन, कि बेशक असां त जेको आहे अलाह वटां ई आया आहियूं, व इन्ना इलैहि राजिऊन, ऐं उन्ही जी तरफ़ असांजी रुजू हले पई, उन्ही जी तरफ़ असांजी मुसाफ़त हले पई। ॾिसो जेॾी तव्हां पैदा थियो था, उन ॾींहुं तव्हांजो सफ़र हिकिड़ो शुरू थी थो वञे। उहो सफ़र कहिड़ो सफ़र आहे? उहो सफ़र आहे अलाह साईं वटि वञण जो सफ़र। हाणे केरु जेको आहे उहो 20 साल जी ज़िंदगी मिलेसि थी, कंहिंखे 50 साल जी मिले थी, कंहिंखे 100 साल जी मिले थी, पर असां सभिनीनि जो सफ़र जेको आहे, जेॾींहुं असां पैदा थियूं था उन ॾींहुं असांजो इहो सफ़र शुरू थी थो वञे कि असां आस्ते 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 पंहिंजे रब जे जी तरफ़ वञणु शुरू करे छॾियो आहे। त इहे छा चवंदा आहिनि? इहे जेके माण्हू हूंदा आहिनि जेके ईमान वारा आहिनि, हुननि ते का मुसीबत जॾहिं बि का ईंदी आहे त उहो छा चवंदा आहिनि? इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन, असां त आया ई अलाह वटि आहियूं, असां आहियूं ई अलाह साईं जी प्रॉपर्टी, असां अलाह जी शइ आहियूं, व इन्ना इलैहि राजिऊन, ऐं बेशक असांजो वरी सां वञण बि उन्ही वटि आहे। त
أولئك عليهم صلوات من ربهم ورحمة وأولئك هم المهتدون. हाणे अचूं था आयत नंबर 157 ते 157 ते उलाइक अलैहिम सलवातु मिर रब्बिहिम। अलाह साईं चए थो अहिड़ा आहिनि उहे आहिनि माण्हू उलाइका इहे माण्हू आहिनि अलैहिम जिन्हनि जे मथां आहिनि सलवातु मिर रब्बिहिम अलाह साईं जी तरफ़ां इन्हनि ते सलवात मोकिली वेंदी आहे इन्हनि ते जेको आहे रहमतूं मोकिलियूं वेंदियूं आहिनि अलाह साईं जूं व उलाइक हुमुल मुहतदून। ऐं अलाह चए थो इहे ई माण्हू आहिनि जेके हिदायत ते आहिनि। मुहतदून जो मतिलबु हिदायत ते आहिनि। कहिड़ा माण्हू हिदायत आहिनि जेके मुसीबतनि में ॾुखियनि वक़्तनि में अलाह खे यादि रखनि सबर कनि निमाज़ पढ़नि ऐं सुठनि वक़्तनि में बि जेको आहे अलाह खे यादि रखनि किने वक़्तनि में बि अलाह खे यादि रखनि ऐं इहा ॻाल्हि सम्झनि की असां सभु अलाह वटां आया आहियूं ऐं अलाह वटि वञिणो आहे। इहा ई हिदायत जी निशानी आहे। अलाह चए थो इहे ई आहिनि जेके मुहतदून। إن الصفا والمروة من شعائر الله فمن حج البيت أو اعتمر فلا جناح عليه أن يطوف بهما ومن تطوع خيرا فإن الله شاكر عليم. إن الصفا والمروة من شعائر الله। अलाह चए थो की बेशक ही जेको सफ़ा मरवा जी पहाड़ियूं आहिनि हिकिड़ी पहाड़ी जो नालो आहे सफ़ा ॿी जो नालो आहे मरवा इहे जेके आहिनि मिन शाइर अलाह इहे अलाह साईं जूं निशानियूं आहिनि। इहे अलाह साईं जूं निशान फमन हजल बैत औ आतमरा जेके त पोइ तव्हां वञो जॾहिं हज करण जे लाइ मुंहिंजे घर जो अलबैत मुंहिंजे घर जो हज करणु वञो माना काबे ते वञो हज जे लाइ या वञो उमिरे जे लाइ फला जुनाह हले त को मसइलो कोन्हे कि तव्हां यतवफ़ा बिहिमा तव्हां उन जो तवाफ़ करो वमन ततउ ख़ैरन इहो जेको आहे इहा ॻाल्हि अगरि तव्हां कंदा इहा ॻाल्हि तव्हां जेका आहे फॉलो कंदा इहो तरीक़ेकार फॉलो कंदा त हिन में तव्हांजे लाइ इलाही ख़ैर आहे हिन में ख़ैर आहे। छो त जॾहिं असां इहे शइ करूं था तवाफ़ करूं था त असांखे कहाणी यादि अचे थी इब्राहिम अलैहिस्सलाम जी। इब्राहिम अलैहिस्सलाम जी कहाणी यादि थी अचे त पोइ इब्राहिम अलैहिस्सलाम जो कैरेक्टर थो यादि अचे की अलाह सां केतिरो सचो एतिरे हद ताईं जो अलाह साईं चयो पंहिंजे पुट खे जेको आहे ज़िबा करे छॾ त उन जे लाइ बि तयारु हो। त जॾहिं अहिड़े ईमान वारे माण्हू जी ॻाल्हि ज़हन में असांखे अचे थी इन्हनि निशानियुनि जे ज़रिए त असां फौरन अलाह साईं जी तरफ़ मुड़ूं था ऐं चऊं था अलाह असां इब्राहिम जहिड़ा त कोन थी सघियासीं पर जे हद में बि असां आहियूं इनखे क़बूल कर ऐं पाण बहितर करण जी कोशिशि था करो। ख़ैरुनि तव्हांजे इहो अगरि तव्हां हिन ॻाल्हि खे जेको आहे कंदा त इहो तव्हांजे पंहिंजी मर्ज़ी सां कंदा त हीअ तव्हांजे लाइ हिन में जेको आहे ख़ैर आहे हिन में तव्हांजे लाइ चङाई आहे। फ़इन अल्लाह शाकिरुन अलीम बेशक अल्लाह जेको आहे उहो इन्हनि ॻाल्हियुनि खे पसंदि करण वारो आहे। हीअ शाकिरुन अलीम आहे हीअ जेके शुक्र करण वारा हूंदा आहिनि हुननि खे जेको आहे अलाह साईं सम्झे थो ऐं उन्हनि जी जेको आहे अलाह साईं हुननि खे जेको आहे शाकिरुन अलीम आहे हुन जेको आहे इन्हनि शयुनि खे साराहे थो अलाह साईं साराइण वारो वॾो इल्म वारो उनखे सभु ॻाल्हियुनि जी ख़बर आहे त हिननि ॻाल्हियुनि करण वारनि इंसाननि जी अलाह साराह करे थो। إن الذين يكتمون ما أنزلنا من البينات والهدى من بعد ما بيناه للناس في الكتاب أولئك يلعنهم الله ويلعنهم اللاعنون. हाणे अचूं था आयत नंबर 159 जेका अॻे हीअ पढ़ी थी सफ़ा मरवा वारी इहा हुई 158 हाणे पढ़ूं था 159 इन्नल लज़ीना यक्तमून मा अंज़लना मिनल बय्यिनात वल हुदा। हाणे चए थो अलाह साईं उहे माण्हू जेके यक्तमून के शइ खे लिकाइण खे चइबो आहे के शइ खे तव्हां लिकायो हक़ खे लिकायो सच खे लिकायो कंहिंजी सची गवाही खे लिकायो त अलाह साईं चए थो जेके यक्तमून मा अंज़लना मिनल बय्यिनात उन्हनि शयुनि खे लिकाइनि था जेको मूं नाज़िल कयूं आहिनि ताते बय्यिनात वल हुदा तव्हांजी हिदायत जे लाइ बय्यिनात जेको आहे इहे क़ुर जूं आयतूं जेके आहिनि इहे बय्यिनात आहिनि इहे साफ़ साफ़ असांखे ॿुधाइनि थियूं ऐं बय्यिनात ही तॾहिं थी थियूं वञनि जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहे शयूं असांखे करे ॾेखारियूं उन ज़माने जे पंहिंजे साथियुनि खे जेके करे ॾेखारियूं त बय्यिना अहिड़ी शइ खे चइबो आहे जेका बिल्कुलु वाज़े थी वञे बिल्कुलु वाज़े शइ थी वञे त अलाह चए थो जेको असां नाज़िल था करूं जेके आयतूं असां मोकिलूं था ऐं उहे बय्यिनात वल हुदा उहो तव्हांजे लाइ जेको आहे बिल्कुलु साफ़ थी वञनि वाज़े थी वञनि
ऐं हुन में हिदायत थी हुजे मिन बाद मा बय्यना, जॾहिं त हू बिल्कुलु तां ते वाज़े थी वियूं आहिनि इंसान लिन्नास फिल किताबी, किताब में जॾहिं बिल्कुलु माण्हुनि मञी वरितो आहे ॻाल्हि की ही सच आहे, ही अलाह जूं आयतूं आहिनि, ही बेशक अलाह आहे जेको हिन दुनिया खे हलाइण वारो आहे, हिन हवाउनि जो हलाइण वारो, ही पाणी खे वरसाइण वारो, ही जेको आहे बादलनि खे हलाइण वारो, हर शइ ते जेको आहे क़ादिर मुतलक आहे। जॾहिं इहा ॻाल्हि जेका शइ किताब में लिखियलु आहे इहा सभु वाज़े थी वई आहे, त उन खां पोइ जेके इन्हनि ॻाल्हियुनि खे लिकाइनि था शुरू में ई ॿुधाए छॾियो, यक्तुमून माना लिकाइण, उलाइक यलअनहुमुल्लाह, त अलाह चए थो उन्हनि ते आहे अलाह साईं जी लानत, अलाह साईं उन्हनि सां ख़ुशि कोन्हे ऐं अलाह साईं उन्हनि खे छॾे ॾिनो की वञो धूड़ पायो। ठीकु आहे न, इहो जेको असां कोन चवंदा आहियूं वञ धूड़ पाए, केरु ॻाल्हि कोन ॿुधंदो आहे त पोइ कावड़ में अची माण्हू चवंदा त अलाह साईं चयो की वञो जेको तव्हांखे वणे सो करो, ऐं इहा इन खे जेको आहे अलाह साईं हिते क़ुर में चयो उलाइक यलअनहुमुल्लाह, अलाह जी लानत जेका आहे उन्हनि जे मथां ईंदी आहे, वयलअनहुम अल्लाइनून, अल्लाइनून केरु ॿिया जेके फ़रिश्ता आहिनि, जे शइ खे अलाह साईं छॾे ॾींदो आहे त पोइ उनखे फ़रिश्ता बि उनखे चवंदा आहिनि ही ख़राबु शइ आहे, हाणे छॾे ॾियो हिनखे, हिननि में का चङाई बची कान्हे का। إلا الذين تابوا وأصلحوا وبينوا فأولئك أتوب عليهم وأنا التواب الرحيم। आयत नंबर 160 में अलाह साईं असांखे ॿुधाए थो इल्लल्लज़ीना ताबू वअस्लहू वबय्यनू फउलाइका अतूबु इलैहिम। ॾिसो उहे माण्हू सिवाइ उन्हनि माण्हुनि जे लानत वारी ॻाल्हि कई अलाह की हिननि ते जेको आहे लानत आहे, जेके असांजी आयतनि खे लिकाइनि था, जॾहिं त इहा ॻाल्हि बिल्कुलु साफ़ थी वई आहे। इन चवण जो मतिलबु आहे की ॼाणी वाणी लिकाइनि था। हिकिड़ो हूंदो आहे न की मासूम तरीक़े सां माण्हू जेको आहे इनकार करे वेठो आहे, उनजो को अंदरि हुनखे ख़बर कोन्हे न, पर केते सच जेको आहे वाज़े थी वियो आहे, उन ते ज़ाहिर थी वियो आहे, हुनखे अंदरि हुनजो ज़मीर बि हुनखे मञे पियो, ज़हन बि मञे पियो, सभु कुझु मञे पियो, उन खां पोइ हुनखे लिकाइण जेको आहे इहो वॾो गुनाह जे दर्जे में अचे थो। त अलाह साईं चए थो इल्लल्लज़ीना ताबू, सिवाइ उन्हनि माण्हुनि जे जेके तौबा करे वठनि। तौबा मूं तव्हांखे अॻे बि सम्झायो, अलाह साईं जी नाफ़रमानी सां मुड़ी करे अलाह साईं जी फरमानी जी तरफ़ वञण खे तौबा चइबो आहे, फिरी वञणु, वराए फिरी वञणु। त अलाह साईं चए थो इल्लल्लज़ीना ताबू वअस्लहू, ऐं हू पंहिंजी इस्लाह कनि था, पाण खे बहितर करण जी कोशिशि था कनि, वबय्यनू फउलाइका, ऐं साफ़ नज़र अचे थो की वाक़ई यार ही कोशिशि करे रहिया आहिनि, तौबा बि कई अथनि ऐं हिननि जेको आहे पाण खे बहितर इंसान करण में बि जेको आहे कोशिशूं करनि पिया। फउलाइका अतूबु इलैहिम, त अलाह साईं चए थो की पोइ उन्हनि ॾांहुं आउं जेको आहे पंहिंजो रुख़ मोड़ां थो ऐं हुननि जी तौबा खे क़बूल करूं था। त उन्हनि जी तौबा जेका आहे, जेका हू माफ़ी घुरनि पिया, उहा क़बूल करां थो। अलैहिम व अन तव्वाबुर रहीम, अलाह चए थो आउं त उहो आहियां जेको केरु मुना मुड़े थो त पोइ आउं उन ॾांहुं वॾो रहम दिली सां जेको आहे आउं बि उन ॾांहुं मुड़ां थो, आउं बि उन जी तरफ़ मुड़ां थो। जीअं केरु अचे, केरु नाराज़ हुजे ऐं ॻाल्हाए कोन पियो, मुंहुं फेरे वेठो आहे, पर तव्हां चयो यार मूंखे माफ़ कर, अलाह साईं खे जेको आहे वञी करे तौबा कर, अलाह साईं मूंसां ग़लती थी वई, मूंखे माफ़ कर, मूंसां राज़ी थी वई, त पोइ अलाह चए थो आउं बि जेको आहे उन ॾांहुं वअन तव्वाबुर रहीम, आउं त वॾो तौबा क़बूल करण वारो वॾो रहम दिल आहियां, त पोइ आउं बि उन ॾांहुं मुड़ंदो आहियां। إن الذين كفروا وماتوا وهم كفار أولئك عليهم لعنة الله والملائكة والناس أجمعين। ठीक है, इन الذين كفروا وماتوا وهم كفار, अलाह साईं असांखे बचाए इन ॻाल्हि सां। अलाह चए थो बेशक उहे माण्हू जेके कुफर कनि था, जेके मुंहिंजी आयतनि खे लिकाइनि था ऐं उन्हनि खे नथा मञनि, व मातू ऐं मरी था वञनि, वहुम कुफ़ार, जॾहिं त हू कुफर जी हालत में आहिनि, माना उन्हनि तौबा करण जो उन्हनि खे मौक़ो कोन मिलियो, उहो तौबा करण लाइ कोन फिरिया, पाण खे ठीकु करण जी कोशिशि कोन कयूं। वहुम कुफ़ार, जॾहिं त हू कुफर में पयल हुआ ऐं हुननि खे मौत अची वई इन हालत में, त पोइ अलाह छा थो चए उलाइका अलैहिम लानतुल्लाह, वरी सां लानत आई आहे। ॿिए दफ़ा 3 आयतनि में ॿिए दफ़ा इहा जेका आहे सेंटेंस, इहो लफ़्ज़ जेको आहे
अलाह साईं रिपीट कयो उलाइका पोइ उन्हनि ते त अलाह उन्हनि जे मथां जेको आहे अलाह साईं जी लानत आहे वल मलाइकत ऐं मलाइक जेके फ़रिश्ता आहिनि उन्हनि जी बि उन्हनि ते लानत वन्नासी अजमईन ऐं सॼे जेके ईमान वारा माण्हू आहिनि न सभु माण्हू जेके आहिनि अजमईन सभु जा सभु अजमईन चइबो आहे जमा खे सभु माण्हुनि जी लानत उन्हनि माण्हुनि ते आहे जेके अलाह साईं जे कुफर जी हालत में गुज़ारे वञनि ऐं अलाह साईं जी साफ़ साफ़ आयतनि खां इनकार कनि ऐं जेको हिकिड़ी तरीक़े सां ज़िद ऐं बुग़्ज़ जी बेसिस ते हिकिड़ी बेवकूफ़ी जी हालत में पाणी जेको आहे दुनिया मां हलिया वञनि خالدين فيها لا يخفف عنهم العذاب ولا هم ينظرون पोइ अलाह साईं चए थो ख़ालिदीन फीहा ऐं हू पोइ पइजी वेंदा जेको आहे हुननि ते जेको आहे लानत जी हालत हूंदी ख़ालिदीन फीहा हुन हालत में हू हमेशह रहंदा ऐं हू पंहिंजी जेको आहे जहन्नम में वेंदा ला युख़फ़फ़ु अन्हुम ऐं अलाह चए थो आउं कंहिं क़िस्म जी बि कमी कोन आणंदुसि का घटिताई कोन कंदुसि अज़ाब में अन्नहुमुल अज़ाब वला हुम यंज़ुरून त अलाह साईं चए थो ऐं हुननि खे हुननि जे अज़ाब में का कमी कोन ईंदी ऐं हुननि खे का वधीक मोहलत कोन ॾिनी वेंदी युनज़रून जो मतिलबु आहे का मोहलत ॾिनी वञे मुंतज़िरून बि लफ़्ज़ क़ुर में इस्तेमालु थिए थो ॿिया बि लफ़्ज़ इस्तेमालु थियनि था त इन्हनि जो मतिलबु आहे कि कंहिं क़िस्म जी मोहलत अलाह चए थो हुननि जे अज़ाब में का कमी कोन ईंदी ऐं हुननि खे कंहिं क़िस्म जी मोहलत कोन ॾिनी वेंदी وإلهكم إله واحد لا إله إلا هو الرحمن الرحيم हिन रुकू जी आख़िरी आयत आहे 163 दो ऐं इलाही ज़रूरी आयत आहे जेका असांखे पंहिंजे घरनि में जेको आहे लिखी रखी छॾणु वो इलाहुकुम इलाहुन वाहिद तव्हांजो इलाह उनखे चइबो आहे जेको अलाह जो लफ़्ज़ आहे उहो इलाह मां निकितो आहे इलाह मां निकितो आहे ऐं इलाह उनखे चइजे थो जंहिंजी तव्हां इबादत करो जेके तव्हां पंहिंजो रब मञो उनखे इलाह चइबो आहे त अलाह चए थो त ॿुधी वठो जेको आहे इलाहुकुम तव्हांजो इलाह सभिनीनि जो इलाह हिकिड़ो आहे इलाहुन वाहिद ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्ला हुवर रहमानुर रहीम हुन जे सवाइ को इलाह कोन्हे तव्हांजे लाइ हुवर रहमान ऐं हू जेको इलाह आहे हू वॾो रहम सां भरियल हिकिड़े वॾे उहो समंड वांगुरु जेको हुनजो रहम आहे ऐं रहीम आहे उहो तव्हांखे उहो जेको समंड वांगुरु जेको रहम आहे उहो रहम जेको आहे उहो तव्हां जारी थो करे छॾे उहो रहीम आहे उहो तव्हांखे रहम सां ॾिसे थो तव्हांखे रहम ॾियण वारो हिकिड़ो वॾो रब आहे जेको एॾी दुनिया खे हलाए रहियो आहे हिते असांजो रुकू नंबर जेको आहे 19 ख़तमु थियो हाणे असां पढ़ूं था रुकू नंबर 20 إن في خلق السماوات والأرض واختلاف الليل والنهار والفلك التي تجري في البحر بما ينفع الناس وما أنزل الله من السماء من ماء فأحيا به الأرض بعد موتها وبث فيها من كل دابة وتصريف الرياح والسحاب المسخر بين السماء والأرض لآيات لقوم يعقلون आयत अचे थी 164 इन्ना फी ख़ल्क़ि समावाति वल अर्द व इख्तिलाफिल लैल वन नहार अल्लाह चए थो बेशक आसमाननि में ऐं ज़मीन में ऐं इख्तिलाफिल लैल वन नहार इहे ॾींहं राति जे बदिलण में जेको आहे वल फुल्क लती ऐं तव्हां ॾिसो था इहे जेके जहाज़ पाणी जा जहाज़ जेके हुजनि था पहिरीं हवानि सां हलंदा हुआ न हवा जा परदनि सां जेको हलंदा आहिनि जेके सेलिंग बोट्स चवंदा आहिनि जेके सेल कंदियूं आहिनि पाणी ते ईअं तरंदियूं आहिनि ऐं उहो उन्हनि खे हवा जे रुख सां उन्हनि खे हलायो वेंदो आहे वल फुल्क लती तजरी फिल बहर ऐं उहे जेके आहिनि हलंदियूं आहिनि समुंड में बिमा यनफउ नास ऐं उन में जेको आहे इलाही नफ़ो आहे इलाही फ़ाइदो आहे इंसाननि जे लाइ पाण सामान हितां खां खणी हुते खणी वेंदा आहियूं
सॼो इहो जेको दुनिया जो कारोबार हली रहियो आहे उहो सॼो शिपिंग जे ज़रिए हली रहियो आहे कि हितां जेको आहे खाधा हिकिड़ी जाइ तां ॿिए मुल्कनि में पिया पहुचनि। साईं सऊदी अरब में जेको आहे उहो पाकिस्तान जा खाधा रखिया आहिनि, पाकिस्तान में जेको आहे उहो चाइना जा कपिड़ा रखिया आहिनि, चाइना में वरी वञी करे ॾिसो त को के ॿी जाइ जेका शइ रखी हूंदी। त अलाह साईं चए थो इहो जेको आहे इहो तव्हांजो कारोबार इन्हनि शयुनि जे लाइ नास, इन में माण्हुनि जे लाइ इलाही जेको आहे नफ़ो आहे। वमा अंज़लल्लाहु मिनस समाए, ऐं जेको कुझु अलाह साईं नाज़िल करे थो आसमाननि मां, मिन माई, पाणी, माई माना पाणी खे चइजे थो मा, त अलाह साईं चए थो जेको कुझु आउं आसमाननि मां लाहियां थो पाणी, फअहया बिहिल अर्द, पोइ हू जेको आहे उहो पाणी अची जॾहिं ज़मीन ते किरे थो त ज़मीन ज़िंदा थी वञे। अहिया, इन तरीक़े सां अलाह चयो कि हू जेके आहिनि हया आहिनि, जेके अहिया आहिनि, जेके माण्हू अलाह जी राह में मरी था वञनि उहे जहिड़ा आहिनि। त अलाह चए थो मां फअहया बिहिल अर्द, ज़मीन खे जेको आहे ज़िंदगी मिली थी वञे, बाद मौतिहा, हिन खां पोइ कि हू मरी चुकी हुई। सुका डेज़र्ट हूंदा आहिनि, थर में वञी ॾिसो त सफ़ा ऋण लॻो पियो हूंदो आहे, पर जीअं ई बारिशूं ईंदियूं आहिनि ऐं जेका आहे सॼो ऋण जेको आहे उहो साओ थी वेंदो आहे, सॼो जेको रेगिस्तान आहे उहो साओ थी वेंदो आहे। इहो सुपर हाईवे ते बि इहो दादू वारे पासे हिते हुते जेको आहे को जेको आहे निशानी कोन हूंदी आहे, का सावक कोन हूंदी आहे, पर जीअं ई अलाह साईं जूं बारिशूं ईंदियूं आहिनि त ॾिसो त साईं सावा सावा वण निकिरणु शुरू थिया, पखी बि अची विया, त जेको आहे भेड़ बकरियूं जेके जानवर जेके बि हुजनि था उहे हुन मां खाइणु शुरू करे छॾिया। त इहो हिकिड़ो अलाह साईं जो आहे कि मौत ॾींदो आहे वरी हयात ॾींदो आहे, इहो हिकिड़ो सिलसिलो जेको आहे हुन ठाहियल आहे, रब ठाहियल आहे। ऐं त अलाह साईं चए थो बाद मोतिहा, ज़मीन मरी चुकी, वरी पाणी सां जहिड़ी थी व बस फीहा मिन कुल्ली दाबतिन, ऐं पोइ अलाह साईं फैलाए छॾे थो हुन में हर क़िस्म जी शइ, व तसरीफ़ुर रिहा, ऐं हलाए थो छॾे हवाऊं, व सहाबल मुसख़र, ऐं पोइ जेको आहे इहे बादल जेके आहिनि उन्हनि खे मुसख़र करे थो छॾे आसमान ऐं ज़मीन जे बैन समाए वल अर्द, आसमान ऐं ज़मीन जे विच में जेको आहे बादलनि खे जेको आहे हलाए थो छॾे, उन्हनि खे मुसख़र करे थो छॾे, उन्हनि खे हुते क़ाइमु थो करे। ली आयाति लिक़ौमि याक़िलून, अलाह चए थो इहे ॾिसो न मुंहिंजी निशानियूं, अगरि तव्हांजी अक़ल आहे याक़िलून लिक़ौमि, अगरि तव्हां माण्हू उहे आहियो जेके चओ था कि असांखे अक़ल आहे, त पंहिंजी अक़ल इस्तेमालु करो न, इहे शयूं ॾिसो इहे केरु पियो करे, त अलाह चए थो आउं पियो करां। ومن الناس من يتخذ من دون الله أندادا يحبونهم كحب الله والذين آمنوا أشد حبا لله ولو يرى الذين ظلموا إذ يرون العذاب أن القوة لله جميعا وأن الله شديد العذاب। हाणे अचो ॾिसूं आयत नंबर 165 में अलाह छा थो चए, 165 में छा थो चए, वमिन नास मन यत्तखिज़ु मिन दूनिल्लाहि अंदादा। अलाह चए थो माण्हुनि में उहे माण्हू आहिनि जेके जिन्हनि वठी लाथो आहे अलाह जे अलावा ॿियनि खे अहिड़ो पंहिंजो रब करे मञी वरितो अथनि। युहिब्बूनहुम, एॾो उन्हनि सां मोहबतूं करनि था, उन्हनि खे चाढ़ावा ॾियनि था, उन्हनि ते पंहिंजा पैसा लुटाइनि था। कई तव्हां ॾिसंदा पीरी फ़क़ीरनि में माण्हू पंहिंजा ज़ेवर ॾेई छॾंदियूं आहिनि, मायूं पंहिंजी कमाई जा जेको आहे पैसा उन्हनि खे ॾेई छॾंदा आहिनि ऐं अलाए छा छा कंदा आहिनि, उन्हनि सां एॾी मोहबत जो इज़हार कंदा आहिनि। त अलाह चए थो अहिड़ी मोहबत तव्हांखे करणु घुरिजे अलाह सां, जहिड़ो को अलाह सां जहिड़ी मोहबत करणु घुरिजे तहिड़ी तव्हां करो पिया इन्हनि माण्हुनि खे जेके तव्हां खणी आया आहियो अलाह जे बराबरि। वल्लज़ीन आमनू अशद्दु हुब्ब लिल्लाहि, अलाह चए थो जेके माण्हू ईमान रखनि था हुननि जी जेका मोहबत हुजे थी उहा अलाह जे लाइ हुजे थी, सॼी अलाह, ऐं हुनमें शिदत बि हुजे थी, उहा ज़ोर क़िस्म जी मोहबत हुजे थी, जेका सची मोहबत जेके चइजे उहा हुजे थी। वलो यरल्लज़ीन ज़लमू, काश के ॾिसी वठनि उहे माण्हू जेके ज़ुल्म कनि था, इहो वॾो ज़ुल्म जेको आहे उहो शिर्क जेको आहे, अलाह साईं जे इंसान अलाह साईं जे रिश्ते में जेको आहे ॿिए कंहिंखे खणी अचे विच में या उन जे बराबरि करे मञे। माण्हू त चवंदा आहिनि असां अलाह जे बराबरि कंहिंखे कोन था मञूं, पर पोइ पंहिंजी दुआनि जे लाइ बि जेको आहे ॿियनि वटि वेंदा आहिनि
पंहिंजी मुसीबतनि जे लाइ बि ॿियनि वटि वेंदा आहिनि, पंहिंजे लाइ फीणा बि ॿियनि सां कराईंदा आहिनि। त अलाह साईं चए थो की अगरि ॾिसी वठनि इहे माण्हू, इहे जेके ज़ुल्म करण वारा, इज़ यरौनल अज़ाब, ॾिसी वठनि असांजो जेको अज़ाब असां ठाहे रखियो आहे अहिड़ो कुफर करण वारनि जो लाइ या जेके इहे शिरक करण वारनि जे लाइ, अगरि हीअ ॾिसी वठनि असांजो अज़ाब जेको असां हुते रखियो आहे, इन्नल कुव्वत लिल्लाहि जमीअ, हिननि खे ख़बर पइजी वेंदी कि सॼी कुवत जेका आहे, ताक़त, कंहिं शइ खे बहितर करणु, कंहिं शइ खे जेको आहे फिटाइणु या तबाह करणु, इहे सभु ताक़तूं, जेके सुठियूं ताक़तूं ऐं जेके ताक़तूं जेके नुक़सानदेह ताक़तूं आहिनि, इहे सभु जी सभु ताक़तूं जेके आहिनि उहे अलाह साईं वटि आहिनि। इन्नल कुव्वत लिल्लाहि जमीअ, सभु जी सभु जेका कुवत आहे उहा अलाह साईं वटि आहे। वअन्नल्लाह शदीदुल अज़ाब, ऐं बेशक अलाह बि जेको आहे अज़ाब बि हुनजो शदीद आहे। शदीद माना ज़ोर वारो अज़ाब आहे, ॾुखियो अज़ाब आहे, वॾो अज़ाब आहे। इहे सभु ॻाल्हियूं हिन में अची वेंदियूं। अलाह साईं असांखे अहिड़ियुनि शयुनि सां महफ़ूज़ रखे ऐं असां हुनजे अज़ाब सां ऐं हुनजे नाराज़गी सां जेको आहे पूरी तरीक़े सां बची सघूं। إذ تبرأ الذين اتبعوا من الذين اتبعوا ورأوا العذاب وتقطعت بهم الأسباب। हाणे अचो आयत नंबर 164 में अल्लाह साईं चए थो, 166 में चए थो, इज़ तबर्रअ الذين اتبعوا من الذين اتبعوا ورأوا العذاب وتقطعت بهم الأسباب। अल्लाह चए थो अगरि हू ॾिसी वठनि जेके ॿियनि जी पैरवी कनि था, हुननि खे जेके हुन ॾींहुं छा थींदो कि जेके जिन्हनि पीरनि फ़क़ीरनि के जे पुठियां माण्हू वञनि था, उहे पीर फ़क़ीर ई इनकार करे वेही रहंदा। उहे चवंदा असांजो हिन जो को वास्तो ई कोन्हे को, असां जेको आहे असां पंहिंजे मुरीद वुरीद कोन था सुञाणूं, असां हिननि खे न को चयोसीं, न को असांखे का ख़बर आहे, असां अॼु हिननि सां पूरो जेको आहे असांजी का वास्तेदारी कोन्हे। इस्तबर्रअल लज़ीना, हू जेके आहिनि जॾहिं हू टोड़े छॾंदा पंहिंजा रिश्ता उन्हनि सां, अत्तबअू मिनल लज़ीना, जेके हिननि जे पोयां पोयां वेंदा हुआ, हर ॻाल्हि में हिननि खे चवंदा साईं दुआ करे छॾ, फलाणे साईं ही करे छॾ, साईं मुंहिंजी ही मुसीबत तारे छॾ, मुंहिंजी धीउ जी शादी कोन पई थिए, को उन इलाइक़ो जेको आहे वसीलो करे छॾ। त अलाह साईं चए थो उन ॾींहुं इहे माण्हू जेके हूंदा, जेके वली औलिया जिन्हनि खे मञी वेठा आहियो, उहे इनकारी थी वेंदा कि असां हिननि खे कोन चयो, हिननि सां असांजो को वास्तो कोन्हे। वराउल अज़ाब, ऐं हीअ ॾिसी वठंदा ॿई जेके पीरनि फ़क़ीरनि जे पुठियां वञण वारा, ऐं इहे पीर फ़क़ीर इहे ॾिसी वठंदा अज़ाब अलाह साईं जो। वतक़अत बिहिमुल असबाब, त उन ॾींहुं सभिनीनि जो जेको आहे हिक ॿिए सां इहो कटिजी वेंदो, इहो जेको रिश्तो आहे न, के जेको आहे चढ़ावा पिया ॾियनि त हू वरी हुननि जा के कम पिया कनि, उन ॾींहुं सभु जेके इनकारी थी वेंदा, ऐं उन ॾींहुं को सबबु माना उन ॾींहुं का पैसा या को कंहिंजी का सिफ़ारिश जेको आहे, इहे शयूं जेके आहिनि उन ॾींहुं कमु कोन ईंदियूं। त अलाह साईं चए पियो उहो ॾिसी वठंदा उन ॾींहुं अज़ाब। وقال الذين اتبعوا لو أن لنا كرة فنتبرأ منهم كما تبرأوا منا كذلك يريهم الله أعمالهم حسرات عليهم وما هم بخارجين من النار। हाणे अचूं था आयत नंबर 167 ते। वकाल लज़ीना अत्तबऊ, त उहे माण्हू चवंदा उन जेके हिननि माण्हुनि जे पुठियां वेंदा हुआ, पीरनि फ़क़ीरनि जे पुठियां वेंदा, उन ॾींहुं उहे माण्हू ख़्वाहिश कंदा अन्न लना करतन फनतबर्रअ, त हू चवंदा कि काश के असां वरी सां मोटी वञूं, पोइ असां जेको आहे हिननि सां रिश्तो तोड़े छॾंदासीं, असां हिननि सां कॾहिं रिश्तो कोन था मिनहुम, त हिननि सां जेको आहे रिश्तो तोड़े, कमा तबर्रअ, जीअं अॼु हिननि असां सां रिश्तो तोड़े छॾियो आहे, असांजी के कमु कोन पिया अची सघनि आख़िरत वारे ॾींहुं, ऐं सफ़ा इनकारी थी बीह रहिया आहिनि, त असां अगरि दुनिया में हिकिड़े दफ़ा वरी हलिया वञूं न, त असां हिननि जे दरनि ते कॾहिं वेंदासीं कोन, ऐं हिननि खे कॾहिं मञंदासीं कोन, हिननि खे जेको आहे को पंहिंजे मथे ते कोन विहारे रखंदासीं। मिन्ना कज़ालिकहुम युरीहुमुल्लाहु आमालहुम, त अलाह साईं हुन ॾींहुं ॾेखारे छॾंदो सभिनीनि खे हुननि जा अमाल, जेके सुठा कमु करण वारा हूंदा उहे उन ॾींहुं ख़ुशि हूंदा, जिन्हनि इन टाइप जा कमु कया हूंदा, जिन बग़ैर इल्म जेके कमु कया हूंदा, जहालत वारा कमु कया हूंदा, उहे बि पंहिंजा अमाल ॾिसी वठंदा, उन्हनि खे ख़बर पइजी वेंदी कि इहे ॻाल्हियूं ग़लति हुयूं,
इन इहे ॻाल्हियूं ग़लति हुयूं त जेको आहे सम्झो इन्हनि ॻाल्हियुनि खे ऐं बचो उन ॾींहं सां जॾहिं हिसाब किताब अलाह साईं वठंदो त हुन ॾींहुं हू अमाल ॾिसी वठंदा ऐं पोइ हसरत कंदा, हसरात लही त हुननि में हिकिड़ी हसरत दिलि में हिकिड़ी ख़्वाहिश रहिजी वेंदी। हाणे इहे ॻाल्हियूं करण खे वरी सां असांखे मोकल त असां जेको आहे सुठा कमु कंदासीं, इहो हर को पियो चए थो। जे कागज़नि में गुनाह लिखल हूंदा उहे सभु इहो ई चवंदा की मोकिले छॾ हिकिड़े दफ़ा वरी त असां इहे ग़लतियूं कोन कंदा। पर अलाह साईं हिते छा थो चए, हसरात न लही, हिननि ते हिननि जे मथां जेको आहे रुगो हसरत रहिजी वेंदी। वमा हुम बिखारिजिन मिनन नार, त हुन ॾींहुं जेको आहे अलाह चए थो केर बि निकिरी कोन सघंदो बाहि मां, केर बि उन ॾींहुं निकिरी, को बहानो कोन हलंदो, का ॻाल्हि कोन हलंदी। ख़ारिजिन मिनन नार के उन मां ख़रज चवंदा आहिनि के शइ मां निकिरी वञणु। त अलाह साईं चए थो की उन ॾींहुं जेको आहे इहा बसि हसरत रहिजी वेंदी, हिकिड़ी ख़्वाहिश रहिजी वेंदी इंसान खे की आउं दुनिया में हो सघां, उन वक़्तु जेको आहे अलाह जी आयतनि ते जेको आहे ध्यानु ॾियां, पाण खे ठीकु करे हलां, त अॼु मूंखे इहो ॾींहुं न ॾिसणो पए। अलाह साईं असांखे उन्हनि माण्हुनि सां महफ़ूज़ रखे ऐं असां हिन दुनिया में जेको अलाह साईं असांखे वक़्तु ॾिनो आहे इहो अलाह साईं जी जेको आहे ताबेदारी में गुज़ारूं, अलाह जी रज़ा में गुज़ारूं ऐं सम्झूं की असांजो दुनिया में हिते अचणु जेको आहे हिकिड़ो इम्तिहान सां घटि कोन्हे। हिते हीअ दुनिया जेका आहे दारुल इम्तिहान आहे ऐं अलाह साईं सां दुआ था करूं की असां हिन इम्तिहान में कामयाबु थियूं ऐं जेको आहे पंहिंजी मंज़िल ते पहुची सघूं। ऐं तव्हां दुआ कयो पंहिंजे लाइ बि, दुआ कयो मुंहिंजे लाइ बि, ऐं दुआ करण जे अलावा इहा ॻाल्हि बि सम्झी वठो की असांखे सिरातुल मुस्तक़ीम जी जेका ॻाल्हि करूं था त हीउ क़ुर आहे जेको सिरातुल मुस्तक़ीम जो रस्तो ॾेखारे थो। क़ुर खे पढ़ंदा ऐं क़ुर खे सम्झंदा त सम्झो की तव्हां सिरातुल मुस्तक़ीम ते पहुची विया। अॼु इजाज़त वठां थो। अॼु असां रुकू नंबर 19 ऐं 20 जेको आहे कंप्लीट कयोसीं ऐं हाणे नेक्स्ट रुकू जेको आहे असांजो थींदो उहो 21 रुकू असां शुरू कंदासीं आयत नंबर 168 सां ऐं इनशाला अधु सूरह बकरा थी वई आहे। बाक़ी थोरनि ॾींहंनि जी ॻाल्हि आहे, बाक़ी बि अधु सूरत थी वेंदी। मूं तव्हांखे चयो आहे सूरह बकरा अगरि तव्हां सुठे नमूने पढ़ी वरिती त तव्हां सम्झो सॼो क़ुर पढ़णु तव्हांजे लाइ इलाही आसान थी वेंदो। त हिमत कजो ऐं जेको आहे क़ुर खे पढ़िजो, ॿियनि खे बि जेको आहे इन शइ जी ताक़ीद करो की उहो क़ुर जी जे इल्म खे हासिल करण जी पूरी कोशिश कनि। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वल असर इन्नल इंसान लफ़ी ख़ुसर इल्ला लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात व तवासौ बिल हक़ व तवासौ बिस सब्र। जज़ाकुमुल्लाह खैर। बारकल्लाहु फीक।